घर में जेकॾहिं पाण सिलाई कजे थी त अक्सर सन्हियूं सन्हियूं कपिड़े जूं पटियूं बची पवंदियूं आहिनि जेके बज़ाहिर असांखे बेकार लॻंदियूं आहिनि। उन्हनि मां असां ख़ूबसूरत रिलियुनि जा डिज़ाइन क्रिएट करे सघूं था। हे रिलीअ जो हिकिड़ो ख़ूबसूरत बॉर्डर तव्हां ॾिठो, सन्हियूं सन्हियूं हर साइज़ जूं पटियूं। ही कुशन कवर्स आहिनि, कुशन कवर ठाहियो या डायरेक्ट हिकिड़ो कुशन जो साइज़ ठाहियो, उन में पॉलिस्टर फिल कयो त मुख़्तलिफ़ रंग साइज़ डिज़ाइन उहे पटियूं तव्हां हिन में इस्तेमालु करे सघो था। ही बहितरीनु गुलाब जा गुल जेके हिननि जे मथां लॻल आहिनि, इहे बि कपिड़े जे सन्ही सन्ही पटियुनि मां ई ठहियल आहिनि। त इन्हनि सन्हियुनि पटियुनि खे बेकार न सम्झियो वञे, इन्हनि जो बहितरीनु इस्तेमालु आहे। ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बैग्स, हैंड बैग्स, टोट बैग्स, पर्सिस, घणो कुझु हिननि मां क्रिएट करे सघे थो। हिन गुलाब में ॾिसो मूं 2 रंगनि जी पटी इस्तेमालु कई आहे ऐं बैग में तव्हां साइज़ में ॾिसी सघो था त हर साइज़ जी पटी इस्तेमालु थी थिए, सन्हे खां सन्ही ऐं थुल्हे खां थुल्ही। उन खां अलावा इन्हनि सन्हनि पटियुनि खे आर सां उणी इन्हनि जी हिकिड़ी ॾोरी ठाहे उन ॾोरीअ मां असां डिफरेंट क्रिएशन्स करे था सघूं। उन क्रिएशन्स में तव्हां ॾिसो त मूं हिकिड़ी हीअ बास्केट ठाही आहे। इन तरह जूं खोड़ सारियूं बास्केट्स ठाहे थियूं सघजनि डिफरेंट साइज़ में, डिफरेंट शेप्स में। उन खां अलावा मैट्स ठाहे था सघजनि। हे हिकिड़ो राउंड शेप मैट मां तव्हां सां शेयर थी कयां, ओवल स्क्वायर कोई बि शेप ठाहे थो सघिजे। ऐं प्लास्टिक जी हिकिड़ी वॾी बोतल जे अध ते मूं इहा ॾोरी रैप करे प्लांटर ठाहियो आहे।